अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीमिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक्क तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकुल उम्महात व अदाल बनात व मनौहात व करिह लकुम कील व काल व कसरत सवाल। हम्दो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक है। बेहद बेहिसाब दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नाम नामी ज़ात गिरामी ते ज़रा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोजिज़ सामीन बिरादरान इस्लाम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गो, अल्लाह जा वॾा एहसान इकराम जे रब करीम पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ ॾिनी। यकीन करियो त केतिरा माण्हू पंहिंजनि दुनिया जे ख़फ़नि में मामलात में मशगूल हूंदा। ज़ाहिरा अवां बि कमकार वारा आहियो, को बि पाण में वांदो ई फ़ारिग़ माण्हू न आहे। हीअ अल्लाह जी तौफ़ीक़ सम्झो ऐं उन जी बाज सम्झो जो अल्लाह पंहिंजे तौफ़ीक़ सां असांखे अचण जी मौक़ो ॾिनो ऐं इस्तिताअत नहीं सोचो उन घर में आया आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि ज़हन में कजो, जेको अल्लाह जे घर में हाज़िरी ॾिए थो, हेॾनि प्रोग्रामनि में शिरकत करे थो, दीन खे ॿुधे थो, ॿुधराए थो, इल्मु हासिल करे थो, इल्म खे पहुचाए थो, इल्मु पढ़ाए थो, यकीन करियो त हीउ अल्लाह जो वॾो एहसान आहे। जंहिंखे रब पसंदि कंदो आहे उनखे पंहिंजे रस्ते ते हलाईंदो आहे, ऐं जंहिं ते अल्लाह नाराज़ हूंदो आहे उहो उन रस्ते खां हटी वेंदो आहे। पोइ न मस्जिद जो रस्तो हुनखे हथु ईंदो, न दीन हुनखे हथु ईंदो, न शरीयत, न क़ुरान, न इल्मु, नूरानियत खां परे अंधेरे में हली वेंदो आहे। ऐं अल्लाह वली ऐं दोस्त उन्हनि खे कंदो आहे जिन खे दीन जी सम्झ ॾींदो आहे। युख़्रिजुहुम मिन ज़ुल्मात इला नूर, उनखे ऊंदा हिन मां, कुफ़्र मां, शिरक मां, बिदात मां, निफ़ाक़ मां कढी करे नूर ॾे यानी सिरात मुस्तक़ीम ॾे, शरीयत मुहम्मदी ॾे हलाईंदो आहे। ऐं उहे माण्हू जेके इन शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि, फरमाई तो ये तागूत जा दोस्त आहिनि, शैतान जा दोस्त आहिनि। युख़्रिजुहुम मिन नूर इला ज़ुल्मात,
शैतान इनखे नूरानी शरीयत खां, दीन खां, किताबुल्लाह खां, मस्जिद खां परे कढी करे तागूत में, गुनाहनि में, शिरकनि में, बुराइनि जे कमनि में शैतान लॻाए छॾींदो आहे ऐं उन में उहो ख़ुशि ऐं मगन हूंदा आहिनि। अज़ीज़ो, मूं हिकिड़ी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पढ़ी। उन हदीस जा 2 हिसा आहिनि। पहिरें हिसे में अल्लाह ताला हराम कयूं असांजे लाइ 3 शयूं। ॿिए हिसे में अल्लाह ताला नापसंद कयूं 3 शयूं। ईमान वारे जो इहा ई तक़ादा आहे, सही दीन ते जेको अमल करण वारो या शरीयत जो पाबंद हूंदो आहे, अल्लाह जे मना कयल शयुनि खां बि रुकबो आहे ऐं जेका अल्लाह ऐं रसूल खे नापसंद शइ हूंदी आहे उन खां बि परे रहंदो आहे। मालूम इहो थियो त हिन हदीस मुताबिक़ जेके अमल ॾसिया विया आहिनि, जेके कम ॾसिया विया आहिनि, उन्हनि सभिनी खां बचिजे। इन में असांजी फलाह ई कामयाबी आहे। हाणे ॾिसूं त कहिड़ा अमल असांजे लाइ हराम आहिनि, कहिड़ा नाजाइज़ आहिनि, जेके असां लाइ क़तन हराम आहिनि, उन्हनि जे क़रीब बि कोन्हे वञणो। फरमाई इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकल उम्महात। पाण करीमन फरमायो, उम्मत वारो, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां ते हराम करे छॾियो आहे वालिदैन जी नाफ़रमानी। सभ खां पहिरीं क़ुरान मजीद में आयत आहे, इन्नल्लाह हर्रम अलैकुम मैतत व दम व लहमुल खिंज़ीर। तत्बीक ॾिसो, तरीक़ो, नमूनो ॾिसो। इन आयत खे पढ़ंदो त अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां ते हराम आहे मुर्दार जानवर, बकरी हिलाल आहे, मैं हिलाल, गऊं हिलाल, रिढ हिलाल, पर जे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर तकबीर न पहुती अॻे इहो जानवर मरी वियो हो त हिलाल, पर हाणे उहो मरी वियो, हिलाल न थी सघियो, इहो असां लाइ हराम, उन जे असीं क़रीब कोन था वञूं। वदम ऐं उहो रत जेको जानवर जे निर्घट मां वहे थो, सीर जो रत, इहो खाइणु, इनखे वापराइणु, इहो मेदी में इस्तेमालु करणु, इहो दवा में इस्तेमालु करणु, कंहिं बि शइ में इस्तेमालु करणु, इहो हराम आहे। व लहमल खिंज़ीर, ऐं सूर जो, खिंज़ीर जो गोश्त बि हराम आहे। वमा उहिल बिही लिग़ैरिल्लाह। चौथी शइ, उहा शइ जेका अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए जे नाले ते वंडी वञे, विरहाई वञे, रधी वञे, पचाई वञे, तक़सीम कई वञे, उहा बि हराम आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे असीं हराम था करार ॾियूं। साॻे नमूने सां पाण करीमन इहो बि इरशाद गिरामी फरमाए, इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकल उम्महात। ईमान वारो, जीअं क़ुरान मजीद जे हुक्म के मुताबिक़ तव्हां इन्हनि शयुनि जे वेझो नथा वञो जेके तव्हांजे लाइ हराम आहिनि, त यादि रखिजो त माउ पीउ जी नाफ़रमानी बि तव्हांजे लाइ क़तन हराम आहे। पर इहा असांखे नाफ़रमानी नज़र न ईंदी आहे, सोचे असांजी हिन पासे वेंदी कान्हे का। अल्लाह अकबर। कई कोर्टुनि में, अदालतुनि में अहिड़ा बदनसीब नसीबनि जा, मतनि जा मारियल असां औलाद ॾिठोसीं जेके पंहिंजे पीउ माउ जे ख़िलाफ़ु मुक़दमा खणी कोर्ट में बीठा आहिनि। छो बीठा आहियो? इन करे त बाबो असांखे मिल्कत विरहाए छो नथो ॾे। कंहिं बि पुट जे लाइ, कंहिं बि धीउ जे लाइ वालिदैन जी ज़िंदगी में उनखे हक़ न आहे त माइटनि खे कोर्टुनि में या किथे फ़ैसिलनि में छिके मां सिवा मिंथ करे सघे थो, पर ज़ोर ज़बरदस्ती सां उनखे दड़का ॾियणु या दड़का ॾियारणु या उनखां मिल्कत ज़ोरी खसणु, इहा क़तन नाजाइज़ आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो मुक़दमो आयो। सैयदुल कौनैन वटि हिकिड़ो पुटु आयो, पीउ जो शिकायत खणी आयो।
अल्लाह जा नबी जेको कुछ कमाया थो सो बाबो खणी हलियो थो वञे ऐं मुंहिंजी मिल्कत खाईंदो पियो वञे ऐं झलिया थो रुकिजे ई कोन थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे साम्हूं परपुट न सम्झायो। उन पुट खे पाण करीम सां सम्झनि मैसेज कयो, कासिद मोकिलियो उन माण्हू ने, उन साहबी ने जंहिंजे ख़िलाफ़ कंप्लेन खणी करे पुटु पहुतो हो त मुंहिंजो पीउ मुंहिंजी मिल्कत खणे पियो, खाए पियो, मूंखे एतिराद आहे, ऐं कमाए कमाए थकिजी पियो आहियां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन साहबी खे घुरायो। हुन पुछा कई त अल्लाह जे नबी मूंखे छो घुरायो आहे? चयो तुंहिंजो पुटु तुंहिंजे लाइ मुक़दमो पाण करीमनि वटि खणी पहुतो आहे, फ़ैसिलो खणी आयो आहे त असांजो मुंहिंजो पीउ मुंहिंजी मिल्कत खपाए थो, खणे थो, लिहाज़ा उनखे मना कयो। अल्लाह अकबर। उन साहबी रसूल जे अखियुनि में ॻुड़ा अची विया। इन करे जो हुन इन पुट खे ताते निपाए जवान कयो हो। जॾहिं पोड़ो ई कमज़ोर थी वियो, जॾहिं पुट जे कमाइण जो टाइम आयो, पीउ खे खाराइण जो टाइम आयो, अॼु पीउ जे ख़िलाफ़ शिकायत खणी पुट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुतो आहे। हुन पीउ कुझु अशार चया, रस्ते में चवंदो अचे ऐं रोंदो बि अचे पियो। अल्लाह अकबर। छा चवंदो अचे? पुट तूं जॾहिं बचपन में मासूम हुई, तुंहिंजे मथां मूं का तकलीफ़ बर्दाश्त न कई, तूं ॾुखियो थींदे हैं मुंहिंजो सुख पिटी वेंदो हो, जे तूं बीमार थींदे हैं त मुंहिंजो बेचैन थींदो वियोसि, मूं पुराणा कपिड़ा पाए करे तोखे नवां कपिड़ा पाराया, मूं बुखूं बर्दाश्त करे तोखे ढो ॾिनो, मूं कमाए करे महिनतूं करे करे तुंहिंजे हवाले हर शइ सुख कयुमि, मूं ॾुख में पंहिंजो पाण खे बर्दाश्त कयो। अॼु मूंखे अरमान थी वियो आहे, जॾहिं कमज़ोर थी वियो आहियां, अॼु मुंहिंजे ख़िलाफ़ु मोहम्मद करीम वटि शिकायत खणी आयो। वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। फ़ैसिलो कयो आहे रब करीम, फरमाई त मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। क़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु, न इबादत कयो मगर हिकु रब करीम जी। कलमे पढ़ण खां पोइ असां ते लाज़िम थी वियो व बिल वालिदैनि इहसाना। हाणे माउ पीउ जी फरमान बरदारी करणी आहे, एहसान करिणो आहे, हुननि खे ॾुख न आहे ॾियणियूं, तकलीफ़ूं न आहिनि ॾियणियूं। छाजे करे जो हुन बचपन में तकलीफ़ूं बर्दाश्त करे जवान कयो आहे, अॼु हीउ जवान थी वियो आहे, पीउ पोड़ो थी वियो आहे, हिन जो हक़ आहे त पीउ माउ जी ख़िदमत करे। पाण करीमनि जे पहुची वियो वटि साहब अची वेंदो आहे, पाण करीम सल्लम जन पुछा कई आहे उनजे पुट खां, हाणे पीउ तुंहिंजो मौजूदु आहे, ॿुधा त कहिड़ो फ़ैसिलो कयूं? चवणु लॻो साईं मूं शिकायत तव्हांजे अॻियां करे छॾी आहे, हाणे तव्हां ॿुधायो। सैयदुल कौनैन मुखातिब थी करे उनजे पीउ खे चयो, हे पुटु तुंहिंजे लाइ शिकायत खणी आयो आहे त जेको कुझु कमाईंदो आहियां पीउ मूंखां खणी वेंदो आहे। अल्लाह अकबर। तूं छा थो चवीं? अञा ॻाल्हि शुरू कंदो आहे। सैयदुल कौनैन फरमाईंदो आहे, हा तूं ॻाल्हि पोइ कर, पर उहे शेर ॿुधा जेके तूं रस्ते में चवंदो आहे। अल्लाह खे उहो कलाम ऐं शाइरी एॾी पसंदि आहे त मोहम्मद करीम खे इतला न वियो त फरमायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे लफ़्ज़ ॿुधा जेके तूं चवंदो आहीं रस्ते में, उहो सा बि ॿुधाईंदो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां ॻोढ़ा तरणु शुरू थी वेंदा आहिनि। सैयदुल कौनैन नाराज़ थी पवंदो आहे, कावड़ में फरमाईंदा, अंत व माल कलिया बि क, तूं शिकायत खणी आई पीउ जे लाइ त जेको माल आहे मिल्कत आहे मुंहिंजी खयो थो वञे, पर ख़बरदार थी अॼु तूं शिकायत खणी आयो हुई, तोखे तंबीह थो कयां, हीउ तुंहिंजो माल ऐं तूं पंहिंजे पीउ जे लाइ, जेकर तुंहिंजो माल सारो खपाए छॾे हुनजी मर्ज़ी आहे, तोखे आईंदे कुझु शिकायत करण जो हक़ ई न आहे। तॾहिं फरमाए इन अल्लाह हर्रम अलैकुम उकूकुल उम्महात, फरमाए त वालदेन जी नाफ़रमानी हराम आहे।
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जिब्रील अमीन पुछा कंदो आहे, या रसूल अल्लाह भला क़यामत कॾहिं ईंदी? पाण करीमन फरमायो त क़यामत जे अचण जो सुवाल करण वारे खां वधीक ख़बर न आहे, ॿुधाइण वारे खे न आहे। यानी मूंखे इहा इतला न आहे त क़यामत कॾहिं ईंदी। सुवाल करण वारे खां वधीक मालूमात मूं वटि न आहे त आउं तोखे जवाबु ॾियां। इहा ॼाण मूं वटि कान्हे का त क़यामत कॾहिं ईंदी। चवणु लॻो, या रसूल अल्लाह उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, तलिदल अम्मतु रब्बतहा व अंतरल हुफ़ातल औरात रियाशा यततावलून फिल बुनियान। पाण करीमन फरमायो, हा क़यामत जूं निशानियूं ॿुधायां थो तोखे। उहे कहिड़ियूं आहिनि त औलाद नाफ़रमान थी वेंदो, पंहिंजी माउ खे धीउ घर जी नौकरियाणी सम्झंदी, पीउ खे पुटु नौकर सम्झंदो। सारो ॾींहुं पीउ कमाए, माउ महिनत करे, पर औलाद नाफ़रमान हूंदो, उन्हनि जी इज़त ख़तमु थी वेंदी। जॾहिं वालदेन नाफ़रमान वालदेन जो औलाद थी वञे त मुखातिब सम्झी वञिजां त क़यामत क़रीब अची वई आहे। अजीज़ो, अॼु क़यामत क़रीब आहे। कल्ह ई अख़बार में आयो, नाफ़रमान पुटु मामूली ॻाल्हि तां पंहिंजी जीजल माउ खे फायर करे क़तलु करे छॾियो। इहो कल्हो की ख़बर आहे। इन खां महीनू अॻु में ख़बर आई आहे त पंजाब में पीउ मिल्कत तां पुटु नाराज़ थी पियो त ज़मीन जा कागज़ मुंहिंजे हवाले कर। पीउ चयो त न न, ॿियनि जो बि हक़ आहे, तुंहिंजे हवाले कीअं कयां? नाराज़ थी करे उन पोड़े पीउ खे एतिरा थुॾा हई, एतिरा धक हई जो पाड़े वारा थी करे छॾायो आहे। पुलिस मुदाख़िलत कई आहे, उन पुट खे ॿधी करे खणी आया। उन मञियो त वाक़ई मूं पीउ खे थुॾा बि हया आहिनि, धक बि हया आहिनि, इन करे जो मूंखे जाइदाद जा कागज़ नथो ॾे। इन खां वधीक क़रीब क़यामत कहिड़ी ईंदी? अंतलिदल अम्मतु रब्बतहा व अंतरल हुफ़ातल औरात। पाण करीमन फरमाई, तूं ॾिसी त जेॾीमहिल पेर उघाड़ा आहिनि, पेर उघाड़ा आहिनि, जिन वटि तन ते कपिड़ो न हो, जिन खे जुती पाइण जे लाइ कान हुई, उहा ॾिसी त महल ई बंगला ठाहिनि। जेके झूपड़ियुनि में रहंदा हुआ, जेके माल चारींदा हुआ, जेके मिसकिनी जी ज़िंदगी में गुज़ारींदा हुआ, से महलनि ऐं बंगलनि जा मालिक थी वञनि। जिन वटि ॿारो बि ज़मीन जो कोन हो, से जागीरुनि जा मालिक थी वञनि। जिन जा नौकर चाकर कॾहिं ई पाण नौकरी कंदा हुआ, अॼु उन्हनि जा नौकर थी वञनि। फरमायो पाण करीमन, क़यामत क़रीब आहे। अॼु ॾिसो त इलाइक़नि में तव्हां ॾिसो, उहे मिसकीन मारवाड़ा जिनजी काई हैसियत कान हूंदी हुई, ही हार पे करण वारा, ही मज़दूरी करण वारा, ही ग़ुलामी करण वारा, अॼु उन्हनि जा बंगला ऐं महल ऐं गाॾियूं ॾिसो, हैरानगी थी वञे। चवंदा आहियो यार कल्ह कोॾी हुननि का शइ कान हुई, अॼु पाण बंगलो वॾो ठारायो अथसि, वॾी गाॾी वरिती अथसि, वॾी नौकरी, वॾी हैसियत। पाण फरमायो क़यामत क़रीब हूंदी जॾहिं पेर न उघाड़ा, कपिड़ा ढकियल जिन जे जिस्म ते कोन हूंदा हुआ, मिसकिनी जी ज़िंदगी में गुज़ारण वारा मालदार थी वञनि, सम्झो क़यामत क़रीब आहे। यततावलून फिल बुनियान, वॾा वॾा महल ठाराइनि। तव्हां ॾिसो पिया। अल्लाह अकबर। तॾहिं पाण करीमन फरमायो, नाफ़रमानी वालदेन जी न कयो हुयो, अल्लाह ताला हराम करार ॾेई छॾियो आहे। ॿियो पाण करीमन फरमायो, तव्हां ते अॼु खां पोइ इहा बि ॻाल्हि हराम आहे त पंहिंजे नियाणियुनि खे ज़िंदह दरगोर कयो। छा हूंदो हो? मुशरिकीन मक्का, बिलख़ुसूस कुरैशी, उहे नियाणी खे पंहिंजे घर में ॼमंदी हुई त उन्हनि जे लाइ जेको आहे सो इहे सम्झो त वॾो अज़ाब ऐं वॾी आज़माइश अची वेंदी हुई ऐं ॾुख में वठिजी वेंदा हुआ, मुंहुं हुन जा कराटजी वेंदा हुआ। क़ुरान मजीद ज़िक्र फरमायो, वइज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व हुव कदीम यतवारा मिनल कौमि मिन सुइ मा बुश्शिरा बिही अयुमसिकुहु अला हुनिन अम यमसुहु फित्तुराब अला साअ यदुसुहु फित्तुराब अला साअ मा यहकुमून। अल्लाह फरमायो त जॾहिं नियाणी पैदा थींदी आहे तव्हांजे घरनि में, तव्हांजा मुंहं छो काराटजी वेंदा आहिनि? मके जे कुरैशियुनि खे मुंहं तव्हांजा काराटजी वेंदा आहिनि। नियाणी ॼाई आहे, पर हाणे कीअं माण्हू जी मुबारक वसूल करे? असांखे अॻु में छा कंदा हुआ? नियाणियुनि खे ज़िंदह दरगोर कंदा हुआ। हींअर अॼु जो मुस्लमान ख़ुफ़िया नमूने लिक में थो नियाणियुनि खे मारे। अल्ट्रासाउंड में डॉक्टर खां पुछा कंदा, हू ॿुधाईंदो हा नियाणी आहे,
शक ॿुधाईंदो, पोइ कोशिशि कंदा गोरियुनि जे ज़रिए इंजेक्शन जे ज़रिए उनखे ज़ाया कयो वञे। छाजे करे त हिनखे पुट जी घुर आहे, हिनखे पुटु खपे। क़ुरान मजीद में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला ख़ुशख़बरी ॾिनी पुट जी। मां सिवा चंद अंबिया इकराम खां सवा पुट जे लाइ आम तौर ते ख़ुशख़बरी कान आई जंहिंजे घर में पुटु ॼमे थो। अल्लाह क़ुरान मजीद में फरमायो वइदा बुशरहदुम बिल उनसा, जेके बि न्याणियूं आहिनि जंहिंजे बि घर में ॼमनि थियूं, अल्लाह फरमाए थो तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे, तव्हां ख़ुशि नसीब आहियो, छो जो रहमत जो नुज़ूल थियो आहे। त न्याणी जे लाइ इज़त एहतराम ज़रूरी आहे। ही छा कंदा हुआ जो न्याणी खे क़त्ल करे छॾींदा हुआ। इस्लाम औरत खे इज़त ॾिनी आहे, इस्लाम न्याणियुनि जो तहफ़ुज़ कयो आहे। हुकूक इंसानी वारा नाम निहाद चवनि था त इस्लाम औरतुनि ते ज़ुल्म कयो आहे, हालांकि इस्लाम औरतुनि जी इज़त बरक़रार कई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मबूस थियण खां अॻु में औरत खे ग़ुलाम ई ख़ादिमा सम्झो वेंदो हो, नौकरियाणी सम्झो वेंदो हो। शराब नोशी करे हुनखे अयाशी जो सामान सम्झो वेंदो हो। औरत खे हक़ खां महरूम कयो वेंदो हो। माउ पीउ जे मीरास मां वरसे तरके मां उनजो हक़ रखियो ई कोन वेंदो हो। जेकर का औरत मरी वेंदी, केरु मुड़ुसु मरी वेंदो हो त चवंदा इहा निभागी औरत आहे, उन सां केरु शादी बि कोन कंदो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ख़बरदार थियो, न्याणी जी इज़त पुटनि खां वधीक कजो। अल्लाह अकबर। साहबी रसूल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में मौजूद आहे। हज़रत सहसा बिन नाजिया पाण करीमनि खां सुवाल कंदो आहे, या रसूल अल्लाह, भला असां जाहिलियत जे दूर में, हींअर त ईमान आंदो अथऊं, भला जाहिलियत जो दौर हो तॾहिं बि असां नेकी जा कम कया, को सवाबु मिलंदो? पाण करीम फरमायो त ॿुधाए त तो कहिड़ो नेकी जो कमु कयो आहे त तोखे जवाबु ॾियां। चवणु लॻो, या रसूल अल्लाह, मूं पंहिंजे उठनि खे वेचारियो, उठ चरंदे चरंदे परे निकिरी वियासीं, अहिड़े इलाइक़े में निकिरी वियासीं जिथे मुंहिंजो हिकिड़ो उठ गुम थी वियो। मूं ॻोल्हा कई त मुंहिंजो उठ मिले। ॻोल्हा कंदे 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 अहिड़े इलाइक़े में पहुतुसि जेको मुंहिंजो इलाइक़ो परे हो, ॾिठल बि कोन हो। परे खां नज़र आयो त वगर उठनि जो चरे पियो। ॻोल्हा करे करे उते पहुतुसि, ॾिठुमि त उठ मुंहिंजो बीठो आहे। उन वगर जे पासे में, उन उठनि जे कतारनि जे पासे में हिकिड़ो शख़्स झूपड़ी में मौजूदु हो। पीरसन माण्हू हो, पोड़ो माण्हू हो। मुंहिंजे हाल अहिवाल करण खां बाद पुछा कंदो आहे, नौजवान ॾे ख़बर तूं कीअं आयो आहीं? मूं चयोमांसि मुंहिंजे वलरम जा हिकिड़ो उठ गुम थी वियो आहे। उठ चरंदे चरंदे तव्हां वटि पहुतो आहे। हिकु ते ॾाची जो ज़िक्र थो अचे, ॿिए जॻह ते उठ जो ज़िक्र थो अचे। चवणु लॻो, चरंदे चरंदे जेकर इन में गॾिजी वियो आहे, जेकर तुंहिंजो उठ आहे त तूं काहे वञ, मूंखे कोई एतिराज़ न आहे। एतिरे में हुन पोड़े मुंहिंजे लाइ खजूरूं घुरायूं, ऐं खजूर बि खां पियो त पाणी पीआं पियो। पर मूं ॾिठो त पोड़ो परेशान आहे, कंहिं सोची वीचार में आहे। नंढड़े खे चवंदो आहे, ॿुधाइजो त जेकर ॿारु ॼमे इतला मूंखे ॾिजो त न्याणी आहे या पुटु आहे। हिते मूंखे मौक़ो मिली वियो, पुछणु लॻुसि ॾे ख़बर, हीअ तूं छाजे करे ॻाल्हि पियो करी? मूंखे चवणु लॻो त जेकर न्याणी ॼमंदी त हुनखे हींअर जो हींअर कुहणो आहे, हुनखे क़त्ल करे ज़िंदह दरगोर कंदुसि, ज़मीन में पूरींदुसि। पर जे पुटु ॼाओ त असांजे लाइ इज़त आहे, असांजो शान आहे, असांजी क़ौम वधंदी। लिहाज़ा आउं जेको आहे सो इंतज़ारु पियो कयां, हाणे ॾिसां त ॼमे छा थो। साॻी सोच असां वारी मुस्लमान वारी, पुटु ॼमंदो मिठाइयूं विरहाईंदा,
दावतूं कंदा, वाणनि में रस्मूं छटियूं कंदा, माण्हू गॾु कंदा। न्याणी ॼमंदी त का ख़बर ई कोन ॿुधाईंदा। ऐं असां में बि ग़लती आहे न, असां में बि आदत आहे त पुट जे लाइ मुबारक हूंदई पर न्याणी जी मुबारक कोन था ॾियूं। या त पुट जी मुबारक न ॾियो, जे मुबारक ॾियो त न्याणी जी बि मुबारक ॾियो। अल्लाह अकबर। इते कुछ देर खां बाद में इतला मिलियो पोड़े खे, रोअण जो आवाज़ आयो, घर क़रीब हो। नंढो ॿार जीअं रोअंदो आहे, रोअण जो आवाज़ आयो। पोड़े पुछा कयो, ॾियो ख़बर छा थियो? चवणु लॻा धी ॼाई आहे। पोड़े जो मुंहुं काराटजी वियो। छाजे करे उनखे ॾुख थियो त हाणे धी ॼाई आहे, हिनखे मारणो आहे। हिते मूंखे मौक़ो मिलियो, मूं चयो इन नंढड़ी खे न मारियो, या मुंहिंजे हवाले कयो त आउं खणी वञा। न इलाइक़े में हूंदी, न कंहिंखे ख़बर हूंदी, न तव्हांजी इज़त मजरूह थींदी। जेकर सम्झो था त असांजी इज़त ख़राबु थींदी, या न्याणी मूंखे ॾेई छॾियो, ऐं परे इलाइक़े में हलियो वेंदुसि, पंहिंजी धीउ करे पालींदुसि। इन में तव्हांखे का तकलीफ़ कान थींदी, न न्याणी मारणी पवंदी, न कंहिंखे ख़बर पवंदी त छा ॼाओ आहे। हीउ चवणु लॻो त पोइ तोखे ईअं ॾेई छॾियां। हज़रत सहसा बिन नाजिया फरमाईंदो आहे, तूं मुंहिंजो उठ जेको आहे पाण वटि रख, न्याणी मूंखे ॾेई छॾ। हू चवणु लॻो न न न, हीउ उठ ॿ उठ, ॿ उठ जेको आहे सो तूं रख, न्याणी मुंहिंजे हवाले करे छॾ। चवणु लॻो न न न, सौदो सस्तो आहे, ईअं कोन थींदो। की पोइ छा प्रोग्राम आहे तुंहिंजो? कि मुंहिंजो प्रोग्राम इहो आहे त जेके उठ चरनि पिया त बीठा हुजनि। त हिते मूं हुनखे चयो त हा ठीकु आहे, मूंखे एतिराज़ कोन्हे को, पर महिरबानी हिकिड़ी कर त हिकिड़ो उठ तोड़ बीठो आहे, जेको ॿियो उठ ॾिए त असांखे घर छॾे अचे। जेकर घर छॾे ईंदो त वरी जेको माण्हू मूंसां गॾु तोड़े, पोइ इन उठ खे काए वापसि ईंदो, इहे तोखे उठाया, न्याणी मुंहिंजे हवाले कर। हू चवणु लॻो त ठीकु आहे, इहे तूं खणी वञ। अलाह अकबर। चवंदो या रसूल अल्लाह, हिन नंढड़ी खे खणी करे आउं घर पहुतो आहियां। मूं नौकरियानी खे ख़ादिमा खे चई छॾियो आहे, जे मुंहिंजूं ॿियूं न्याणियूं आहिनि, हिन मुंहिंजी न्याणी खे तूं ताते निपाए तयारु कर। ईअं सम्झ त मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजे न्याणियुनि सां गॾु रहंदी, ऐं हिननि सां खाईंदी पीअंदी हलंदी, पर हिन जे का बि ख़िदमत में कोताही न थिए। ख़्यालु कजां मतां हिनखे का तकलीफ़ पहुचे, हीअ मुंहिंजी न्याणी आहे। अल्लाह जा नबी हीअ वॾड़ी थींदी वई, आख़िरकार एतिरी वॾी थी वई जो मुंहिंजे छाती ते चढ़ी करे मुंहिंजे ॾाड़ीअ सां रांदि रहे, मुंहिंजे वारनि सां रांदि रहे। मूंखे बेहद ख़ुशी थींदी हुई त आउं न्याणी जेके क़तलु करण वारो पोढ़ो, उहा न्याणी आज़ादु करे खणी आयो आहियां। पोइ मूंखे हिकिड़ो शौक़ु थियो, दिलचस्पी थी, जिथे ॿुधां पियो त न्याणियूं क़तलु पिया कनि, उते आउं पहुची पियो वञा। ऐं मूं ऐलान करे छॾियो त न्याणियुनि खे क़तलु न कयो, जंहिंखे न्याणी क़तलु करणी आहे उहो मूंखे ॿुधाए, उनखे उठां ॾियां थो, मूंखे न्याणी ॾे। अल्लाह जा नबी इहो शौक़ु ऐं दिलचस्पी मुंहिंजी थींदी वधंदी वई। अल्लाह सुब्हानो व तआला मुंहिंजे माल में बि बरकत विधी, ऐं मूंखे दिलचस्पी जे करे अल्लाह जा नबी 360 न्याणियूं मूं आज़ादु करायूं। हर न्याणी जे वधि मूं 3 उठ ॾिना। अल्लाह जा नबी मूंखे अजुर थींदो। इहा ॻाल्हि आहे जहालत जे दौर में, जॾहिं मूं कलमो कोन पढ़ियो हो। पाण करीम सल्लल्लाहु फरमायो, अल्लाह सुब्हानो व तआला इन अमल जे करे तो ते एॾो महिरबान थी वियो आहे जो जे तूं कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो आहीं। ॿियो सहसा बिन नाजिया, जन्नतुल फिरदौस तुंहिंजे लाइ तयारु आहे। अल्लाह सुब्हानो व तआला तुंहिंजे लाइ आला नेमतुनि जो ऐलान करे छॾियो। मालूम थी वियो त न्याणी जी केॾी इज़त आहे। पंहिंजे न्याणियुनि जी बि इज़त करियो, ॿियनि न्याणियुनि जी बि इज़त कंदो, ॿियनि न्याणियुनि जी इज़त कंदो। अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांजे न्याणियुनि जी इज़त कंदो। यादि रखिजो, न्याणी खे हक़ीर न सम्झिजो, न्याणी खे घटि न सम्झो। न्याणी इज़त आहे, न्याणी शान आहे। तंहिं करे जो ख़्यालु तमामु घणो पुटनि खां वधीक ख़्यालु रखिणो आहे।
तॾहिं पाण करीमन फरमायो अल्लाह सुभाणे व ताला हराम करे छॾियो आहे। हिकु त माउ पीउ जी नाफ़रमानी हराम आहे ऐं जेको आहे सो ज़िंदह दरगोर कनि नियाणियुनि खे क़तलु करणु इहो बि हराम आहे। माण्हू वरी नओं मसइलो ठाहे वेही रहिया। मूंखां कंहिं पुछियोसीं मौलवी साहिब मां फ़तवा वरिती आहे, का माई आई उन चयो त मौलवी साहिब फ़तवा ॾिनी आहे, मूंखे हाणे जेको आहे सो ॿारनि इलाही। मौलवी साहिब हिकिड़े मौलवी फ़तवा ॾिनी, तूं छा थो चईं? हाणे जेको आहे सो शक मूंखे डॉक्टरनि ॿुधाए छॾियो आहे, भला चवनि था त अञा ॿारड़ो 4 महीननि 5 महीननि जो न हुजे त उनखे ज़ाया करे छॾियो, को गुनाह कोन्हे। मूं चयो अदड़ी इहो क़त्ल जो गुनाह आहे, इहो तव्हां वटि इख़्तियार न आहे। अलाह रोज़ी ॾींदो उनखे, अलाह ॾिनो आहे हिनखे क़बूल कयो, इहो ग़लति कमु न कजो, इहो क़त्ल आहे। अहिड़ा बि मुफ़्ती मौजूदु आहिनि जिन माण्हुनि खे ॿुधाए करे इन क़त्ल तां उकसायो आहे। अलाह अकबर। टी ॻाल्हि कहिड़ी? उहा मन हाथ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त टी ॻाल्हि अलाह तबारक व तआला खे नापसंदि आहे, उहा तव्हां जे लाइ हराम आहे। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? मन हाथ, मन करणु ऐं वठणु। सम्झो था ॻाल्हि खे? कंहिं माण्हू खे ज़कात मिले की, कंहिंखे ख़ैरात मिले पई, कंहिंखे सदको मिले पियो, या को कंहिं ते महिरबानी करे पियो, को विच में अची करे शैतानगिरी करे के मिसकीनी ग़रीब जो सामान खसे, या हिन जो त हक़ु कोन हो पर ही खणी वियो। बेनज़ीर इनकम सपोर्ट में आहे न, अमीरनि जा नाला बि आया आहिनि जिन में 17 अरिड़हें ग्रेड जा ऑफिसर बि आहिनि, उन्हनि जूं घरवारियूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा खणंदा आहिनि। हालांकि मिसकीननि यतीमनि जे लाइ ऐलान थियो, बाबा ग़रीबनि खे, बेवाहनि खे, मिसकीननि खे इहो माल ॾियो। उन में अमीर अमीर बि शामिलु थी विया। ऐं कहिड़ा माण्हू जिन रुकावट वञी विझी हिन खे न ॾिजां, पोइ सियासी मुखालिफ़त जे करे या ज़ाती अना ते दुश्मनी जे करे इहो रोके वियो। मन हाथ, कंहिं माण्हू खे रोकणु उन शइ खां जेको उनजो हक़ु हो ऐं उहा शइ वठणु जेका जाइज़ कान हुई। मसलन मूंखे ज़कात वठणी कान्हे का, ज़कात जा पैसा वठां पियो, मुंहिंजे लाइ हराम आहे। मूंखे ख़ैरात ऐं सदके जा पैसा मुंहिंजे लाइ जाइज़ ई कोन्हनि ऐं वठां पियो, मुंहिंजे लाइ हराम आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माशर जो मैदान थींदो, अहिड़ो बदनसीब हूंदो क़बर मां उथंदो जंहिंजे मुंहं ते गोश्त जो ज़रो बि कोन हूंदो, ख़ाली हॾियूं हूंदियूं, बदसूरत हूंदो। पोइ छा कई वेंदी? हिन माण्हू खे कहिड़ी सज़ा मिली आहे? चयो वेंदो हीउ माण्हू उहो आहे जेको ज़कात जो हक़दार त कोन हो, ख़ैरात जो हक़दार त कोन हो, सदके वठण जो हक़दार त कोन हो, पर हीउ वठंदो सदका हो, हीउ ख़ैरातूं वठंदो हो, हीउ ज़कात वठंदो हो, प्रोफेशनल फ़क़ीर हो, हिनखे हक़ त कोन हो पर ॿियनि जा हक़ मारे करे वठंदो हो। अल्लाह ताला हिनखे सज़ा ॾिनी आहे त मशर जे मैदान में हुनजे मुंहं ते गोश्त जो ज़रो बि कोन्हे, ख़ाली हॾियूं हॾियूं। कोशिशि कयो त पाण मां आदतूं कढी छॾियो, ख़ुददार बणिजो, पाण ॿिए खे ॾियो, दुआ कयो अल्लाह असांखे एतिरो ॾे जो असीं माण्हुनि खे ॾियूं, असीं वठूं न। अल यदुल उलया ख़ैर मिन यदिल सुफला, जेको मथियूं हथ आहे उहो हेठियूं हथ खां भलो आहे। छाजे करे जो मथे हथ सां ॾिबो आहे, हेठियूं हथ वठंदो आहे। तंहिं करे कोशिशि इहा कयो, वठण वारा न थियो पर ॾियण वारा थियो। ॾियण वारो महिनू अची वियो हींअर, इफ़्तारी लाइ ॾियो, सहरी लाइ ॾियो, मिसकीननि यतीमनि जे लाइ ॾियो। उहे मिसकीन ई ग़रीब आहिनि के अहिड़ा मज़दूर आहिनि जिन वटि सहरी इफ़्तारी जी ताक़त कान हूंदी आहे, के अहिड़ा मज़दूर हूंदा आहिनि जेके रुखी मानी ते का शइ कान हूंदी आहे, रोज़ो रखंदा आहिनि, पाणी ते इफ़्तार कंदा आहिनि, उन्हनि खे ॾियो। इहो सदको ई ख़ैरात आहे, तव्हां ते लाज़िम ॾियणो आहे। जेका तव्हां वटि अलाह सुब्हानहू व तआला जेतिरी तव्हांखे क़ुवत ॾिनी आहे, ॾियण वारा थियो वठण वारा न थियो, ॾेई त ॾिसो अल्लाह ताला कीअं बरकतूं थो ॾे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लाह सुब्हानहू व तआला केॾी महिरबानी कई आहे, मूं सखी खे कॾहिं कोन ॾिठो जो कंहिंजे अॻियां हथ फैलाए। शैतान तां न वाइदो कंदो आहे जे ॾींदे त तूं खुटी पवंदे, रहमान तां सां वाइदो कंदो आहे जेकॾहिं ॾींदे त तोखे अञा वधाईंदुसि।
शैतान वेसि सां वहम विझंदो आहे जे ॾींदे त पोइ पुट जी शादी किथां कंदे, तुंहिंजी मिल्कत हली वेंदी। जेकॾहिं ख़ैर ई ख़ैरात कंदे सुभाणे बीमारी घर में अची वई त तूं कीअं इलाजु कंदे, तुंहिंजे लाइ वॾा मसइला आहिनि, उहे कीअं हल कंदे। तंहिं करे इहा रक़म पई हुजे ॿिए खे न ॾिजां। यकीन करियो जेके कंजूस हुननि जी हालत इहा आहे, अलाह सुब्हानहू व तआला जे घर में अहिड़ियूं बीमारियूं पैदा कंदो आहे, अहिड़ा परेशानियूं मसाइल पैदा थींदा आहिनि। जेका रखियल रक़म त वेंदी हली आहे पर अञा परेशानियूं थी वेंदियूं आहिनि। अल सदक़त तुदाफिल बला, पाण करीमन फरमायो सदको ई ख़ैरात उहा शइ आहे जेका मुसीबत खे टारे छॾींदी आहे। जंहिंजे घर में बीमारी ख़तमु नथी थिए, जंहिंजे घर में परेशानी ख़तमु नथी थिए, नाफ़रमान औलाद आहे, तंग कंदो थो रहे, यकीन करियो सदको ऐं ख़ैरात करियो इन नियत सां अलाह मुंहिंजे घर जा मसइला हल करे छॾे। अलाह ताला तव्हांजे घर में सुकून पैदा करे छॾींदो। अलाह ताला तव्हांजे घर में ख़ैरात ऐं सदक़ात जे करे कई बलाऊं मुसीबतूं टारे छॾींदो। ख़ासि करे रमज़ान जो महीनो अचे पियो न, इफ़्तारी सहरी में माण्हुनि जो क़दुरु कजो। अलाह ताला इलाही पाण खे ॾिनो आहे, शुक्र कंदा कयो ख़ुदा जो, एहसान मालिक जा आहिनि। हिकिड़े दोस्त हाणे कुझु ॾींहं थींदा फेसबुक ते बयानु चऊं पंहिंजी वॾी बहितरीन महांगी गाॾी ते चढ़ी आयसि त साम्हूं नंढड़ो हिकिड़ो ॿारड़ो हुजे ऐं हुन सां पीउ गॾु हुजे, ॿिन्ही वटि साइकिल हुजे। नंढड़ो ॿारड़ो हुजे त पीउ खे बि चए अबा हूड़ी गाॾी पंहिंजी हुजे न, कहिड़ी ख़ुशी थी। नंढा ॿार वेठा न, हिन सभिनी जो शौक़ु हूंदो, वॾियूं गाॾियूं ॾिसंदा आहिनि, गाॾी अबा वठे। साइकिल वारो चवंदो मोटर साइकिल अबा वठे, मोटर साइकिल वारो चवंदो त अबा गाॾी वठे, कार वठे। इहे शौक़ु दिलचस्पी थींदा आहिनि। लिखे थो त सची कहाणी आहे, जॾहिं मूं ॾिठो नंढो ॿारु मूं ॾे इशारो पियो करे, मूंखे दिलचस्पी वधी, मूं ॿिन्ही खे सॾु कयो, मुंहिंजो उर्ते थियो। हीउ नंढो छा थो चवे? त हुन चयो त हीउ नंढड़ो चवे थो त बाबा अहिड़ी गाॾी वठी ॾे। त हुनखे कि मूंखे अखियुनि में पाणी अची वियो, अहसासु मूंखे पैदा थियो। मूं ॿिन्ही पीउ पुटनि खे सॾु करे मुंहिंजो हेॾां जो पुटु थोरो गाॾीअ जो दरवाज़ो खोले, मुंहिंजो ॾिसो हीअ मुंहिंजूं ॿई टंगूं कुरनि, मूंखे मसनूई टंगूं लॻल आहिनि, गाॾी मुंहिंजी महांगी आहे, मूंखे भला जे हीअ टंगूं अलाह ताला ॾेई छॾे न, तव्हां चवंदो हीअ गाॾियूं घोर करे छॾिया आहिनि टंगुनि जे मथां, तव्हीं त ख़ुशि नसीब आहियूं। नंढे खे चवंदा पुटु तुंहिंजो अब्बा ख़ुशि नसीब आहे, टंगुनि पंजनि ते बि हले, तूं पंजनि टंगुनि ते बि हले, ऐं मज़दूर आहियां, अलाह ताला मूंखे वॾी गाॾी मिल्कत ज़रूरु ॾेई छॾिया, पर मूंखे टंगूं कोन्हनि। ऐं चवंदो हीअ सभु मिल्कतूं मुंहिंजूं केरु खणी वञे, अलाह ताला मूंखे टंगूं मोटाए ॾे। यकीन करियो अलाह ताला तव्हांखे सिहत ॾिनी आहे, इहा सिहत अलाह ताला जी वॾी महिरबानी आहे। शुक्र कयो अलाह ताला जो, परेशान कॾहिं बि न थीजो त मिल्कत कान्हे का। हमेशह पाण करीम फरमायो त मथे न हेठि वारे खे ॾिसो। तव्हां वटि जेकॾहिं घरड़ो आहे कचिरो, तव्हां झूपड़ी वारे खे ॾिसे शुक्र अदा कयो ख़ुदा जो। तव्हां सिहतमंद आहियो, तव्हां बीमार खे ॾिसी अलाह जो शुक्र अदा कयो। अलाह तव्हां ते एहसान कया आहिनि, करम नवाज़ी कई अथसि, तंहिं करे तव्हां सदको ई ख़ैरु कयो। वठण वारनि मां न थियो, ॾियण वारनि मां थियो, नथी पुॼे त मस्जिद में रोज़ा हितां आहिनि न, जेकर तव्हांजे घर मां ॿ मानियूं अची वियूं न, को मुसाफ़िर मस्जिद में अची रोज़ो इफ़्तार कयईं, पाण फरमायो त हिकिड़े खीर जे ढुक ते, पाणी जे ढुक ते जे इफ़्तार करायो आहे, अलाह तबारक व ताला उनखे पूरे रोज़े जो अजुरु ॾींदो। हिकिड़ो पंहिंजे रोज़े जो अजुरु, ॿियो ॿिए रोज़े जो अजुरु। इहो अजुरु हुनजे रोज़ेदार मां खुटंदो न, हुनखे पंहिंजो अजुरु मिलंदो, माना टिनि रोज़नि जो हक़दार थी वियो। अल्लाह अकबर। तंहिं करे इन मुतलिक़ इंशाअल्लाह ताला दुरूस शुरू थींदा। हाफ़िज़ साहिब जेका मुहिम शुरू कई आहे अल्लाह जे फज़ल करम सां, यकीन करियो हीउ तव्हां ते वॾो एहसान आहे रब करीम जो तव्हां वटि प्रोग्राम थींदा अथनि, हर हफ़्ते में तेज़ी सां प्रोग्राम थी था वञनि। रमज़ान मुबारक में बि इहो ई शेड्यूल हूंदो, इफ़्तारी सहरी जा प्रोग्राम थींदा, तव्हां ॿुधंदा रहिजो। रोज़नि रखण जी तयारी करियो, रमज़ान मुबारक जो महीनो अची वियो आहे। फरमाई लालकुम तत्तकून, ताक़ ताईं परहेज़गार थियो। परहेज़गारी छा आहे? रोज़ो रखो। सर्वाइवल आहे, ही वर्कशॉप आहे पूरे महीने जो। अखियुनि जो बि रोज़ो, कननि जो रोज़ो, हथनि जो रोज़ो, जिस्म जान जो रोज़ो। सिर्फ़ु बुख ऐं उञ जो रोज़ो न रखिजो।
कम मिन साइमिन लैस मिन सियाम इल्ला ज़मा, थोरो मुख़्तसर टाइम वटि 5-7 मिंट। कम मिन साइमिन लैस मिन सियाम इल्ला ज़मा, पाण करीम फरमायो कई रोज़ेदार आहिनि जिन खे बुख ऐं उञ खां सवाइ शाम जो कोई अजर नथो मिले। इन करे जो हुननि रोज़े जी हालत में रोज़े जी इज़त कान कई, रोज़े जी रूहानियत बरक़रार न कयूं। अस्साम जुन्नतुन फमन साम यौम यादिकुम फला यरफुद वला यसब वइन साबहु अदनो कातलहु फलियकुल इन्नी मरन साइमन वल्लज़ी नफ्स मुहम्मद बियदी लखलू फम साइम अत्यब इंदल्लाहि मिन रिहिल मिस्क। मोहम्मद करीम फरमायो जे रोज़ो रखियो गोया के गुनाहन का शैतानी मामलात का हर ख्वाहिश का हुन ढाल ॾेई छॾी आहे। झेड़े में जेकर दुश्मन वार कंदो आहे उनखे लोह जी ढाल हूंदी आहे जेके वार खां बचाईंदी आहे। पाण करीमन फरमायो त रोज़ो जीअं रखियो आहे उहो शैतानी वारनि खां बचंदो, लुग़ियाती वाहियाती खां बचंदो, बुरनि कमनि खां बचंदो। त अस्सौम जुन्नतुन फमन साम यौम यादिकुम, जेको तव्हां मां रोज़ो रखे उहो न को बकवाद ग़लति करे, न ग़लति ॻाल्हियूं करे, न बेहय जूं ॻाल्हियूं करे, न गार गंद कढे, न कूड़ ॻाल्हाए। फरमायो त कूड़ बि कोन्हे ॻाल्हाइणो। ईअं न त असां रूटीन में 11 महीना कूड़ ॻाल्हाईंदासीं, रोज़े में पिया कूड़ ॻाल्हायूं, कारोबार में कूड़, गुफ़्तगू में कूड़, फ़ोन ते कूड़, व्हाट्सएप ते कूड़, कूड़ ई कूड़। कूड़ खां बचिजो, रोज़े में कूड़ न आहे ॻाल्हाइणो। रोज़े में गार गंद कान्हे करणी। अखियुनि जो रोज़ो आहे, ईअं न त रोज़ो रखी नौजवान चौंक ते वेठो आहे, नौजवान छोकिरियुनि खे घूर कयो पियो ॾिसे, इन रोज़े खे पंहिंजे खे बर्बादु करे छॾियो। अक्सर माण्हुनि जी आदत आहे इहो रोज़ो सिर्फ़ु न, ॿियो अक्सर पंहिंजे माइरुनि भेनरुनि खे अर्ज़ु कयां, गुज़ारिश कयां, रोज़ो रखंदियूं आहिनि असांजियूं माइरूं भेनरियूं, पर अक्सर उन्हनि में निमाज़ न पढ़ंदियूं आहिनि। जे निमाज़ न पढ़ी उनजे रोज़े जो कोई फ़ाइदो न आहे। हर अमल जे मथां रोज़े जो स्टेप, निमाज़ जो स्टेप ज़रूरी आहे। मुज़ीउ सलात लम यबल्ला मिन हसनाती शैया, जे निमाज़ ज़ाया करे छॾी अल्लाह ताला उनजी का बि नेकी क़बूल कोन थो करे। न रोज़ो उनजो क़बूल आहे, न सदको क़बूल आहे, न ख़ैर क़बूल आहे, न उमिरो क़बूल आहे, न हज क़बूल आहे। ईअं न जो सॼो ॾींहुं बुख ई उञ में सहरी खां वठी इफ़्तारी था हुजनि, निमाज़ न पढ़ी माउ भेण या कंहिं भाउ कंहिं पोड़े पके निमाज़ अदा न कई, यकीन करियो रोज़े जे अजर खां ई महरूम रहिजी वियो। ॿियो असांजो माइरियूं भेनरूं अक्सर जेको आहे सो ॿारनि खे लानत विझंदियूं आहिनि, पर लख खां घटि लानत विझनि ई कोन को। ग़रीब आहिनि पर लानत में एॾी सखावत आहे, लख जी लानत, माना पूरी लख जी लानत। हूअं सखावत कान्हे पर लानत जे टेम ते लख जी लानत बचे खे विझंदियूं। पाण करीम फरमायो ख़बरदार थियो, लानत न ॿारनि ते विझो। नबी करीम फरमायो त औरतुनि ते अलाह नाराज़ इन करे थींदो आहे, ऐं अक्सर औरतूं जहन्नमी आहिनि। इन करे हिकु त पंहिंजे घर वारनि जो नाफ़रमान, छा मुंहिंजे लाइ कई, मुंहिंजे लाइ छा ठाही, उहो फिलानी जेको आहे ठठरा घुमे फिरे पई, केतिरा वॻा हुनखे मुड़ुसु आणे ॾिना आहिनि ईद खां अॻु में, तो छा मुंहिंजे लाइ कयो, कुझु मुंहिंजे लाइ कोन कई, सॼो ॾींहुं मरी पियो। हिन वीचारे जेको आहे मथो ई तपी वियो, गंजो थी वियो कमाए कमाए, पर हीअ चयो थी न न तो मुंहिंजे लाइ कुझु कोन कयो। पाण करीमन फरमायो त इहा नाफ़रमान औरत आहे, नाफ़रमानी न कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे बचनि जे मथां लानतूं न विझो। लानत न विझण जे करे, मुड़ुस जे नाफ़रमानी जे करे अल्लाह ताला नाराज़ थी थो वञे, पोइ जन्नत वसूल कान थींदी। तंहिं करे पंहिंजे ॿारनि ते लानतुनि खां बचपन। हदीस पाक में अचे थो, साईं हादसा वेठो आहे त हिकिड़े जेका कतार में साहबा विया पे, उन उठ ते के लानत विधी। पाण फरमाईंदा उठ खे जुदा करे छॾियो उन काफ़िले मां, छॾे ॾियो हुनखे परे हलियो वञे, छो जो उठ ते लानत पइजी चुकी आहे। लानत ज़िद्दा रहमत जो, जे बचनि जे मथां सुबुह जो बि लानत, शाम जो बि लानत विझंदासीं, रहमत किथां वासंदी? उहे ॿार कीअं फरमान बरदार थींदा? उनखे दुआऊं ॾींदा कयो, लानतुनि खां बचो, गारियुनि खां बचो। ख़ासि करे रोज़े में तंहिंजो ख़ासि ख़्यालु करिणो आहे। ॿी जॻह मल्लम यद कौल ज़ूर वल अमल बि फलैस लिल्लाह हाजतुन ऐं यद ताम हूअ शराब हू। पाण फरमाईंदा कूड़ी ॻाल्हि न छॾी, ठगी न छॾी, फ्रॉड न छॾी। अल्लाह ताला खे का ज़रूरत कान्हे का तुंहिंजे इन सॼे ॾींहं जी बुख ऐं उनजी रोज़ो तो रखियो, पर इहो कंहिं कम जो न आहे। सो लिहाज़ा अज़ीज़ो, रमज़ान जो बाबरकत महीनो अचे पियो, तयारु थी वञो रोज़नि रखण जे लाइ। ख़ासि करे मज़दूरनि खे मशवरो ॾींदो आहियां,
बचण जो तरीक़ो चवंदा साईं आउं मज़दूर आहियां, छा कयां, रोज़ो कीअं रखां। मज़दूरनि खे मशवरो ॾींदो आहियां त 11 महीना तयारी कयो, लॉटरी हिकिड़ी नंढी रखो, 50-50, 100 बचाईंदा वञो। पाण जीअं पुट जी शादी जे लाइ लॉटरी रखंदा आहियूं, को जानवर पालींदा आहियूं, अबा पुट जो भतु करिणो आहे, मैं खपाईंदुसि, गऊं खपाईंदुसि। रोज़नि जे लाइ, रमज़ान जी तयारी जे लाइ अहिड़ी लॉटरी रखो, अहिड़ो जानवर पालियो जो शुबान में उनखे खपायो। रमज़ान मुबारक जो पूरो महीनो सुकून सां रोज़ा बि रखो, इफ़्तारी ऐं सहरी बि कयो। ॾुखियो कमु न कयो जेको रोज़े में तव्हांखे तकलीफ़ थिए। यकीन कयो तव्हांजो रोज़ो बि थींदो, अलाह ताला जी बरकत नुज़ूल बि थींदी। तंहिं करे बहानो कॾहिं बि कोन्हे को तव्हां मज़दूर आहियां रोज़ो कोन थो रखां। रोज़ो कोन्हे माफ़, सवाइ उन माण्हू हुजे जेको बीमार आहे या वॾे सफ़र ते वियल आहे या तमामु एतिरो शेरफ़ानी पोड़ो झूर आहे जेको नथो इस्तिताअत रखी त रोज़े जी, या अहिड़ो मरीज़ आहे जेको डॉक्टर मशवरो थो ॾिए त बाबा रोज़ो रखंदे त बीमार थी पवंदे सख़्तु, उन सां जेको आहे सो आसानी रिआयत आहे, सो बि उनखे रखणा आहिनि या ॿिए खे रखाइणा आहिनि। लिहाज़ा इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखो। अल्लाह सुब्हानहू व तआला मुंहिंजो जेको ॿुधायल आहे सो क़ाबिल मक़बूल फ़रमाए। सभई गुनाहगार आहियूं, अल्लाह सुब्हानहू व तआला महिरबान आहे। ऐं दुआ जे लाइ साहब खे अर्ज़ु कंदुसि, दुआ घुरे अल्लाह ताईं। ॿियो असांजो साईं मोहम्मद असलम शेख साहिबु आहे, असांजो मुफ़्ती आहे असलम सिंधी साहिबु, नंढड़ो बीमार आहे, सीरियस हालत में आहे, दाख़िल आहे इस्पताल में। उन दुआ जे लाइ अपील कई आहे। साईं दुआ घुरंदो, अचो साईं, अचो अचो, बारक जज़ाकल्लाह, अचो।